कातिल कोरोना वायरस दुनिया में हिन महल ताईं 1,34,000 खां वधीक माण्हुनि जूं हयातियूं गिड़काए वियो। पर ॾही मीडिया जे रिपोर्ट्स मूजिब हिन महल ताईं 20,84,000 खां वधीक माण्हू वायरस में मुब्तला थिया। पाकिस्तान में कोरोना वायरस जे फौतियुनि जो अंग 124 थी वियो। 6,506 ॼणा वायरस में मुब्तला थी चुका ऐं 1,645 ॼणा सिहतयाब। पाकिस्तान खे अॼु IMF खां $1 अरब 40 करोड़ मिलण जी उम्मीद। रक़म पहिरियां खां जारी कर्ज़ प्रोग्राम खां धार हूंदी। कोरोना बाबति मिलंदड़ कर्ज़ सां गॾु कंहिं बि क़िस्म जूं शर्तूं न रखियूं वेंदियूं। ऐं सिंध में कोरोना वायरस रोकण लाइ लॉकडाउन में सख़्ती बावजूद मुख़्तलिफ़ शहरनि में सुबुह जे वक़्तु रश लॻल रही। कराची, हैदराबाद, सखर, दादू, मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि शहरनि में आम वाहपे जी शयुनि ते दुकाननि सां गॾु मिस्त्रियुनि जा दुकान बि खुली विया। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।